नारे भुट्टो जिया 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 जिया। मुझा अजीज दोस्तों, भावरो, मजदूरों, हारियो, अस्सलाम वालेकुम। हाणे हितां त मां तकरीर नथो करे सघां, छो जो हे जलसो गाह न आहे। तव्हां परे बीठा आहियो ऐं जॾहिं आम ख़ल्क़ परे बीठी आहे त पोइ माखां तकरीर नथी थी सघे। माखां उन वक़्तु बीहो बीहो माखां छड़ी उन वक़्तु तकरीर नथी थी सघे जॾहिं तव्हां मुंहिंजे वेझो आहियो। ऐं छो जे अॼु इंतिज़ाम अहिड़ो आहे त तव्हां वेझो नथा अचे सघो, इन करे मां का वॾी तकरीर न कंदुमि। इहो मुंहिंजो तफ़सीली दौरो आहे। मुंहिंजो पंहिंजो ॾोह आहे त मां ईअं चयो। आस्ते आस्ते सब अॻिते वधण जी कोशिश न कयो, बीह वञो, महिरबानी करे बीह वञो, महिरबानी करे हिते बीह रहो। ख़ामोशीअ सां ॿुधो, ख़ामोशीअ सां ॿुधो, आवाज़ न आहे। बाबा ॿुधो, कहा वही वञो, वही वञो, वही वञो। लाउड अब चल रहा, नहीं चल रहा, तारें कट गई हैं। हे लाउड नथो हले, हे नथो कम करे। मां वॾी चुक थी, मुंहिंजो इहो इरादो न हो त तव्हां भॼंदा अचो हेॾे। ये तो चल ही नहीं रहा है भाई। ना बाबा, नहीं नहीं, बैठो, वेहो वेहो। सूबे जो दौरो शुरू कयो आहे अॼु नवाब शाह खां। इंशाअल्लाह ताला इन 5-10 ॾींहंनि में मुंहिंजी कोशिश रहंदी त हर तालके, हर ज़िले जो दौरो कयां। जो वक़्तु हुजे हा त मां हर तालके में बि वञा हा।
पर एतिरो वक़्तु मूंखे नाहे जो मां एॾो वॾो दौरो कयां। हाणे बि 5-10 ॾींहं 10 ॾींहं कम अज़ कम 10 ॾींहंनि जो दौरो आहे। इन्हनि 10 ॾींहंनि में तकरीरां थींदियूं, दोस्तनि सां मुलाक़ातां थींदियूं ऐं तव्हां सां बि मुंहिंजी मुलाक़ात थींदी। उन्हनि ॻाल्हियुनि में, उन्हनि मुलाक़ातुनि में अव्हां खां अहवाल वठंदासीं। जेके अव्हां जूं दरख़्वास्त आहिनि, जेका अव्हां जो जेके बि ॾुख सूर आहिनि, जेके बि अव्हां जूं पुकारा आहिनि, उहे मां वॾी हमदर्दीअ सां ॿुधंदुमि। इहा अव्हां जी हुकूमत आहे, इन्हीअ करे असांखे तव्हांजी ख़िदमत करणी आहे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। असां जेका जदोजहद कईसीं जमहूरियत लाइ, उन सॼी जदोजहद जो मक़सदु इहो हो, सॼी कोशिश जो इहो ई ख़्यालु हो त अवाम जी हुकूमत अचे, अवाम जी हुकूमत ठहे ऐं ग़रीबनि जा कम थियनि, ग़रीबनि जे लाइ कोशिशूं असां कयूं। इन करे तव्हां असांजी मदद कई, असांजो साथ ॾिनो तव्हां इन जदोजहद में। छो जो तव्हांजे साथ खां सवाइ, तव्हांजी मदद ऐं कोशिश ऐं क़ुर्बानी खां सवाइ इन जदोजहद में असां कामयाब असुल न थी सघंदासीं। इन करे मां आयो आहियां। मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं मां नवाबशाह ईंदो हुउमि ऐं मां खे चवंदो हुउमि त महिरबानी करे असांजी जमायत में तव्हां अचो, असांजी जमायत में शिरकत कयो, असांजे कोशिश में तव्हां फ़रीक़ थियो ऐं तव्हां वरी महिरबानीअ सां असांजी जमायत खे तव्हां मज़बूत कयो, असांजी जमायत खे तव्हां वधायो। इहा हिकिड़ी अवामी जमायत रही आहे शुरू खां वठी, जंहिं ॾींहं खां वठी इहा जमायत वजूद में आई आहे, उन ज़माने खां वठी इन जमायत अवाम जी कोशिश लाइ ऐं अवाम जे कमनि लाइ ऐं अवाम जे मारूज़ात ऐं मुतालबनि लाइ पंहिंजी कोशिश, हर मुमकिन कोशिश कई आहे। मां इहो दावा न हणंदुमि त 2 सालनि में सभु कुझु चङो थी वियो आहे ऐं मुल्क खे असां गुलिस्तान करे छॾियो आहे ऐं गुलदस्तो ठाहे छॾियो आहे मुल्क खे। न मुंहिंजा भाउरो, मुल्क 2 ॾींहंनि में ऐं 2 सालनि में गुलदस्तो नथो थी सघे। मुल्क में गुलदस्ते ठाहिण लाइ कोशिश जी ऐं महिनत जी सख़्तु ज़रूरत आहे। हाणे इन्हनि 2 सालनि में तव्हां पाण ॾिसो त केतिरा सुधारा थिया आहिनि, घणा सुधारा आया आहिनि, पर छड़ो सुधारनि सां, फ़ैसिलनि सां सुधारा नथा थियनि। फ़ैसिला केतिरा बि नेक हुजनि, फ़ैसिला केतिरा बि चङा हुजनि, पर जेसि ताईं अव्हां पंहिंजी कोशिश न कंदव, जेसि ताईं अव्हां पैदावार खे न वधाईंदव, जेसि ताईं तव्हां महिनत न कंदव, तेसि ताईं छड़ो चङे फ़ैसिलनि सां मुल्क में सुधारा नथा अची सघनि। फ़ैसिला जॾहिं ग़लति आहिनि, पोइ केतिरी बि कोशिश अवाम करे त पोइ सुधारा नथा थी सघनि, पर जॾहिं फ़ैसिला सही आहिनि त पोइ सुधारा बि उन वक़्तु तव्हां ॾिसंदव ऐं सुधारनि जा नतीजा बि उन्हनि वक़्तु तव्हां ॾिसंदव जॾहिं तव्हां बि पंहिंजी पूरी कोशिश कंदव। हाणे मां तव्हांखे इहा अपील थो कयां त तव्हां महिरबानी करे पंहिंजी पूरी कोशिश कयो। असांजो मुल्क जेको आहे उन में सनतां बि आहिनि, उन में ज़मीना बि आहिनि, असांजे मुल्क में शहर बि आहिनि, असांजे मुल्क में ॿाराड़ी जो माहौल बि आहे, ॿारोड़ी जा माण्हू बि रहनि था। हाणे असांजे मुल्क में शहरी बि आहिनि ऐं देहाती बि आहिनि। इन्हनि में असांजे मुल्क में जेका असांजे पाकिस्तान जा बाशिंदा आहिनि, उन में इक़्तिसादियत असांजी अक्सरियत जेका आहे उहा ॿाराड़ीअ में आहे, अक्सरियत जेका आहे उहा देहातनि में थी रहे ऐं असांजी जेका इक़्तिसादियत आहे उहा इक़्तिसादियत जेका आहे उहा सनती इक़्तिसादियत बि आहे ऐं उहा इक़्तिसादियत जेका आहे उहा ज़मीननि जी बि आहे, काश्तकारीअ जी बि आहे। ऐं जेका असांजी इक़्तिसादियत आहे उन जी जेका वधि में वधि ताक़त आहे, वधि में वधि ताक़त उहा आहे जेका देहातनि में आहे, जेका ज़मीननि में आहे। असांजूं सनता बि आहिनि, असांजूं सनता बि ठहंदियूं, पर मुल्क में सभिनी खां वॾी ताक़त, मुल्क में सभिनी खां मज़बूत ताक़त जेका आहे उहा असांजे देहातनि जी आहे, असांजी ॿनियुनि जी आहे, असांजी पोखनि जी आहे। इन करे असां ज़राई
ज़राई इस्लाहत आंदासीं। ज़राई इस्लाहत इन करे आंदासीं त माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे, किसाननि खे फ़ाइदो पहुचे, हारनि खे फ़ाइदो पहुचे। हाणे इहो हिकिड़ो नेक फ़ैसिलो, पर इन फ़ैसिले खे कामयाब करण में अवां खे वॾी कोशिश करणी पवंदी। अवां खे वॾी कोशिश करणी पवंदी। छड़ो ईअं न त तव्हां दरख़्वास्त आणियो मां वटि, न त चीफ मिनिस्टर सिंध वटि, त साईं असांखे ॿिज नथो मिले, साईं असांखे जेका ज़मीन मिलियल हुई उहा ज़मीन असांखे नथी मिले, ॿिए कंहिं हारीअ खे ज़मीन थी मिले, न त इन में का धांधली थी आहे, का ग़लती थी आहे, का हरकत थी आहे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि इन्हनि लाइ तव्हांखे पंहिंजी कोशिश बि करणी आहे, छो जो कानून तव्हांजो आहे। कानून जी न छड़ो कानून अवां सां ॿधल आहे, पर हुकूमत अवां सां ॿधल आहे। जॾहिं हुकूमत अवां सां ॿधल आहे, जॾहिं कानून अवां सां ॿधल आहे, त पोइ तव्हां छो था मायूस थियो, छो था चओ त साईं असांखे फलाणो ॿिज नथो ॾे, न त असांखे इहा ज़मीन जेका मिलणी इहा असांखे ज़मीन न मिली आहे, न त कंहिं ग़लति माण्हू खे ज़मीन मिलियल आहे। तव्हांखे पंहिंजा हक़ जेके आहिनि उहे हक़ तव्हांखे पंहिंजा मिलंदा। इहो मुंहिंजो अवां सां वाइदो आहे त जेके बि अव्हांजा हक़ आहिनि उहे तव्हांखे मिलंदा। पर अवां खे बि कोशिश करणी पवंदी। अवां बि पंहिंजी पूरी कोशिश कयो। डिप्टी कमिश्नर वेठा आहिनि, वज़ीर आहिनि, हाणे त वज़ीर बि आहिनि। अॻे अमृत जी हुकूमत में वज़ीर न, हाणे वज़ीर आहिनि, हाणे MPs आहिनि, हाणे तव्हांजा मुख़लिस वर्कर आहिनि, तव्हांजे पार्टी जा वर्कर आहिनि। मूंखे ख़बर आहे त जॾहिं वर्करनि वटि को शिकायत थो खणी वञे ऐं वर्कर पोइ कोशिश था कनि त उन ग़रीब जी मदद कनि, त पोइ वर्करनि जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी साज़िश पई थी थिए त इहे वर्कर जेके आहिनि हाणे हुकूमत हलाइण था घुरनि। वर्कर हुकूमत नथा हलाइण घुरनि, वर्कर हुकूमत नथा हलाइण घुरिजनि, छो जो वर्करनि जी हुकूमत आहे, अवाम जी हुकूमत आहे। जॾहिं हुकूमत उन्हनि जी आहे त उहो पोइ छो दख़ल ॾींदा न, पर उहो इंसाफ़ ऐं हक़नि जानिब जे लाइ जे कोशिश कंदा त इन में हुननि जे ख़िलाफ़ शिकायत न थियणु घुरिजे त वर्करनि जो मथो फिरी वियो आहे। वर्कर हाणे इंतिज़ाम में दख़ल था ॾियनि, इहो वर्करनि जो कमु न आहे ऐं वर्कर ईअं न कंदा, पर जे इहे कनि था त उहो ग़लति ॻाल्हि आहे। अहिड़नि वर्करनि जो साथ असां न ॾींदासीं, अहिड़नि वर्करनि जे असां बि ख़िलाफ़ आहियूं। पोइ उहो वर्कर पार्टीअ जा न आहिनि, पोइ पार्टीअ जा ख़ैर ख़ां नथा सॾाए सघनि पाण खे, पोइ उहो पार्टीअ जा दुश्मन आहिनि, पार्टीअ जा ख़ैर ख़ां न आहिनि, ऐं पोइ उहो पाण खे पीपल्स पार्टीअ जा कम से कम वर्कर नथा सॾाए सघनि। ऐं इन खां सवाइ इहे जेको राशन जो सिलसिलो आहे ऐं परमिटनि जो, डेपोज़ जो, इन जे बि मां सख़्तु ख़िलाफ़ आहियां। गुज़रान रोज़गार मिलणु घुरिजे, रोज़गार जो अवाम जो हक़ आहे। रोज़गार लाइ असां कॾहिं बि न चवंदासीं त माण्हूअ खे पंहिंजो रोज़गार न मिले, रोज़गार मिलणु घुरिजे। पर डेपो वठी न त राशन जो दुकान वठी ऐं पोइ उन जो नाजाइज़ फ़ाइदो वठणु ऐं ब्लैक करणु ऐं ॿियूं ग़रीबनि खे तकलीफ़ ॾियणु, इन्हनि जी असां सख़्तु ख़िलाफ़ आहियूं ऐं मां हिन जी शदीद मुखालफ़त कंदुमि ऐं अहिड़ो नाजाइज़ फ़ाइदो कंहिंखे बि वठणु न ॾींदुमि। केरु बि उहो हुजे, वर्कर हुजे, MP हुजे, वज़ीर हुजे, केरु बि हुजे। असां रिश्वत जो पूरो मुक़ाबिलो कंदासीं। रिश्वत जिथे आहे, मां नथो चवां रिश्वत ख़तमु थी आहे, रिश्वत आहे, पर रिश्वत ख़तमु करण में वरी तव्हांजी बि मूंखे मदद जी ज़रूरत आहे। तव्हां असांखे मदद कयो, तव्हां पुकारियो रिश्वत जे ख़िलाफ़। जेको राशि ऑफिसर आहे उन जे ख़िलाफ़ तव्हां चङी तरह शिकायत कयो, इन खां डिॼण जी का ज़रूरत न आहे। असां रिश्वत जे सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। मां रिश्वत जूं जड़ां थो पाकिस्तान में ख़तमु करणु घुरां। ऐं तव्हां ॾिसंदव त जे तव्हांजी मदद हूंदी त इंशाअल्लाह ताला इन बीमारीअ जो बि इलाज असां ॻोल्हींदासीं। इन बीमारी जो बि इलाज आहे। पर हाणे वधीक मां कुझु नथो चवणु घुरां, छो जो मां तव्हांखे शुरू में चयो हो त मां तकरीर नथो कयां। तकरीर जो इहो वक़्तु न आहे। तव्हां महिरबानी करे हिते आया हो हवाई अॾे में मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई करण लाइ। मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां, मां तव्हांजो ममनून आहियां।
मूंखे ख़बर आहे त मूंखे 11 बजे अचिणो हो, 11 बजे अचिणो, पर मुंहिंजो हवाई जहाज़ ख़राब थी पियो। हवाई जहाज़ में नुक्स हो ऐं उन जी मरम्मत जी ज़रूरत हुई, त इन करे मूंखे देरि थी आहे। इन देरि जेका थी आहे ऐं उन में जेका तव्हांखे तकलीफ़ थी आहे उन जो मूंखे सख़्तु अरमान ऐं अफ़सोस आहे ऐं मां तव्हां खां पंहिंजी माज़रत थो घुरां त तव्हांखे एतिरी तकलीफ़ थी। मां पंहिंजे दोस्तनि जे हथनि में दरख़्वास्तां ॾिसां थो, दरख़्वास्तां आहिनि, तव्हां महिरबानी करे दरख़्वास्तां अॻे पहुचायो, ॾींदा वञो, दरख़्वास्तां हेॾे ॾियो ऐं तव्हांजी दरख़्वास्तनि ते असां पूरो गौर कंदासीं, चङी तरह सां उन्हनि जो असां जाइज़ो वठंदासीं, चङी तरह सां जिथे बि असां को ख़िदमत थी सघंदी असां कंदासीं। मां कचहरियूं कंदुमि, मां हिन दौर में कचहरियूं घणियूं कंदुमि, मां आवाम सां मुलाक़ात कंदुमि, जंहिं भाउ जी दरख़्वास्त हिते मूंखे नथी मिली सघे मूंखे वरी पहुचंदी। तव्हां DC साहिब खे न त काज़ीअ खे असां खे मुंहिंजे भाउ खे दरख़्वास्तां ॾियो, हे ॿिया बि बीठा आहिनि उन्हनि खे बि था ॾेई सघो, पर तव्हां महिरबानी करे DC किथे आहे? बाबा हे दरख़्वास्त आहिनि माण्हुनि जूं, को इंतज़ाम कर हिते कंहिं ऑफिसर खे बिहार त जेके दरख़्वास्तां जेके बि आहिनि उहो हुननि खां वठी पोइ असांखे पहुचाए त तव्हांजूं दरख़्वास्तां मुंहिंजे हथनि में ईंदियूं, तव्हां हिते ॾियो, हिकिड़ो ऑफिसर हिते बीठो हूंदो, उन खे तव्हां दरख़्वास्तां पंहिंजूं ॾियो। आख़िर में मां वरी तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां।